जय सच्चिदानंद आयो लाल सभई चो झूलेलाल। हेलो दोस्तों, मां सुनीता कुतवानी ऐं स्वागत आहे तव्हां सभिनी जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कुतवानीस किचन सिंधी में। त अॼु असां ठाहिण वारा आहियूं फूल पताशा यानी कि मखाना, जेके हिंदी में मखाना चइबो आहे ऐं इंग्लिश में फॉक्सनट। त हिन मखाननि जी भाॼी जेका आहे असांजे आद असुल खां असांजा जेके वॾा बुज़ुर्ग हूंदा उहे खाईंदा हुआ, पर ॾींहों ॾींहुं जेके मखान जी भाॼी आहे घटिजंदी थी वञे। पर असांखे जेका आहे हिन भाॼी खे घटाइणो कान्हे, छो जो त हिन भाॼी में ॾाढा पौष्टिक तत्व आहिनि। हीअ हार्ट लाइ ॾाढी सुठी आहे, इहा जेका आहे हॾियुनि लाइ ॾाढी सुठी आहे। स्किन लाइ मखाना जेके आहिनि ॾाढा सुठा हूंदा आहिनि। वेट लॉस लाइ मखाना जेके आहिनि ॾाढा हेल्दी आहिनि। त असांखे जेको आहे न मखाननि खे घटाइणो न आहे, बल्कि ॾींहों ॿी ॾींहुं वधीक हिन जो इस्तेमालु करिणो आहे। त हिन मखान ऐं पटाटनि जी भाॼी जेका मां तव्हांखे सेखारींदीमांव, फूल पताशनि जी भाॼी, जे अगरि तव्हां मुंहिंजे तरीक़े सां हिन तरीक़े सां ठाहींदव त मुंहिंजी गारंटी आहे कि तव्हां जंहिंखे बि हीअ भाॼी हिन तरीक़े सां ठाहे करे खाराईंदव न त सभई जेके न आंगुर चटंदव ऐं तव्हांजी तारीफ़ कंदव। बशर्ते मां जंहिं तरीक़े सां तव्हांखे ॿुधायां थी तव्हांखे उन ई तरीक़े सां हीअ भाॼी ठाहिणी आहे। त अचो त फूल पताशनि ऐं पटाटनि जी भाॼी जी रेसिपी स्टार्ट था कयूं। ऐं रेसिपी स्टार्ट करण खां पहले जे अगरि तव्हां अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कोन कयो अथव त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं पंहिंजे फ्रेंड्स ऐं फैमिली सां शेयर कजो। त अचो त रेसिपी स्टार्ट कयूं। त हिते मां तईअ में ॿ केवी तेल विधो आहे ऐं हाणे हिन तेल में जीअं ई तेल गरम थींदो त हिकु कोप मां फूल पताशा विझी करे फूल पताशनि खे मीडियम फ्लेम ते सुठे सां फ्राए करे वठंदमि। वधीक न, तव्हांखे 1.5 खां 2 मिंट हिनखे जेको आहे फ्राए करे तेल मां कढी वठिणो आहे। तव्हां चाहो त हे फूल पताशा घी में बि सेके था सघो, उन में बि ॾाढो सुठो सवादु ईंदो आहे। ऐं हाणे जेके आहिनि फूल पताशा तईअ मां कढण खां पोइ मां हिन तईअ में विझंदमि 2 वॾी साइज़ जा पटाटा, जेके मां हिन तरीक़े सां कटे करे तयारु करे रखिया आहिनि, धोई करे साफ़ु करे। ऐं हिन पटाटनि खे बि 2 खां 2.5 मिंट असां जेके आहे न सुठे सां फ्राए करे तयारु करे वठंदासीं। फूल पताशा ऐं पटाटा जॾहिं असां फ्राए करे पहले ई तयारु करे रखंदा आहियूं ऐं पोइ जॾहिं भाॼी में विझंदा आहियूं त भाॼी में ॾाढो ई सुठो हिन जो सवादु ईंदो आहे। हाणे हिन तईअ मां हिकु केवी तेल जेको आहे मां अलॻि करे वठंदमि ऐं बचियल तेल में मां विधुमि 1 चमचो जीरो, 6 खां 8 ॻड़ियूं थूम जी, जेका मां कुटे करे रखी हुई। ऐं हिन थूम खे हल्को गुलाबी थियण ताईं असांखे हिन में तेल में फ्राए करिणो आहे। ऐं हाणे मां हिन में विधुमि 2 वॾी साइज़ जा बसर, जेके मां नंढी नंढी कुतुर में कटे करे रखिया हुया। ऐं हिते 3 वॾा टमाटा खया आहिनि मां, ऐं हिन टमाटनि सां गॾु 2 सावा मिर्च विधा आहिनि ऐं 1 इंच अदरक जो टुकड़ो, जेके नंढा नंढा टुकड़ा कया आहिनि मां। हिन जी जेका आहे असांखे पेस्ट तयारु करणी आहे। त पेस्ट मां जेका आहे न मिक्सर ग्राइंडर में पीसे वरिती हिते। ऐं हाणे हिन बसरनि खे सुठो सुनहरो थियण ताईं तव्हांखे जेको आहे न हिनखे फ्राए करिणो आहे। सुठो जॾहिं असां ब्राउन कलर थियण ताईं बसरनि खे फ्राए कंदा आहियूं त उन सां जेको आहे भाॼी में सुठो ई कलर ईंदो आहे ऐं सवादु बि ॾाढो सुठो ईंदो आहे। त हाणे जेके बसर आहिनि सुठा ब्राउन थी चुका आहिनि, त हिते जेका टमाटनि जी पेस्ट मां तयारु करे रखी, उहो टमाटनि जी पेस्ट हाणे इन में मिक्स कंदमि। ऐं हिन टमाटनि की पेस्ट विझण खां पोइ मां हिन में विझंदमि लूणु अॻोपो, छो जो त लूणु विझण सां टमाटा जेके आहिनि जल्दी ॻरी वेंदा आहिनि। ऐं हाणे हिनखे मिक्स करे ढके करे जेको आहे 2 खां 4 मिंट तव्हां हिनखे सुठे सां सिझायोसि। ऐं 2 खां 4 मिंट खां पोइ ॾिसो टमाटा जेके आहिनि सुठा सिझी विया आहिनि। असांखे इनखे जेको आहे न फुल फ्लेम ते थोरी देरि अञा सिझाइणो आहे, छो जो त हिन में टमाटनि में अञा टमाटनि जो पाणी आहे, त हे पाणी सुठे सां सुके तेसिताईं असां हिनखे सुठे सां फुल फ्लेम ते ई सिझाईंदासीं। ऐं हाणे हिनखे सिझाइण खां पोइ जेको आहे मां हिन में विझंदमि मसाला। त मां सभिनीनि खां पहले विधुमि 1/2 चमचो हैड, 1 चमचो ॻाढ़ा मिर्च, 1 चमचो धाणा ऐं 1 चमचो कसूरी मेथी, जेके हिन तरीक़े सां तव्हां उंगलियुनि सां क्रश करे हिन में विझो। ऐं स्लो फ्लेम ते हिन सभिनि मसालनि खे तव्हां सुठे सां भुनी वञो जेसि ताईं हिन पूरे मसाले जी पेस्ट मां तेल जेको आहे न नथो किनारा छॾे। त ॾिसो हाणे तेल जेको आहे न किनारा छॾणु थोरो थोरो स्टार्ट थी चुको आहे। त हिनखे हाणे आलू जेके असां तरे कढिया आहिनि उहे विझंदासीं हिन में, ऐं मखाना यानी कि फूल पताशा जेके शुरूआत में असां तरियासीं उहे हिन में विझी करे सुठे सां हिनखे जेको आहे न असां वरी से 2 मिंट मसालनि सां गॾु भुनंदासीं, छो जो त उन सां ॾाढी सुठी ख़ुशबू बि ईंदी ऐं ॾाढो सुठो रंगत ऐं सवादु बि। त हिननि खे 2 मिंट सुठे सां त पहले भुनी वठो फुल फ्लेम ते ई। ऐं उन खां पोइ
मां हिन में जेको आहे न पाणी मिक्स कंदमि। त मां हिन में 2 कोप पाणी थी विझां, त 1 कोप पहले विधुमि ऐं चङी तरह हिनखे मिक्स करे वरितो ऐं उन खां पोइ जेको आहे न बचियल 1 कोप पाणी विझी करे हिनखे जेको आहे न तव्हां ढके करे ऐं सफ़ा सिम ते सफ़ा स्लो फ्लेम ते जेको आहे न 10 मिंट तव्हां छॾे ॾियो। 10 मिंटनि में ॾाढी सुठी इहा भाॼी जेका आहे न सिझजी तयारु थी वेंदी। त ॾिसो 10 मिंटनि खां पोइ भाॼी जेको आहे पूरो पंहिंजो तेल छॾे चुकी आहे, ॾाढी प्यारी ख़ुशबू थी अचे हिन महिल हिन मां। ऐं हिन में हाणे मां विधुमि 1/2 चमिचो गरम मसालो ऐं बारीक कटियल सावा धाणा। त वॾी जेका आहे असांजी पूरी तयारु आहे, हिकदमि 100% थी चुकी आहे रेडी। त हिनखे हाणे सुठे सां जेको आहे असां मिक्स करे वठंदासीं गरम मसाले खे ऐं धाणनि खे। ऐं लूणु जेको आहे मां हिते थोरो सो चेक कयो त मूंखे हिते जेको आहे लूणु थोरो सो घटि पियो लॻे, त मां हिन में जेको आहे न लूणु थोरो सो ऐड कयो ऐं लूण खे बि जेको आहे न सुठे सां हिन में मिक्स करे ऐं हीअ भाॼी असां हाणे सर्व कंदासीं। त लूणु पंहिंजे हिसाब सां ॾिसी वठिजो पंहिंजी भाॼी में घटि वधि जेको बि। त मां हिते जेको आहे थोरो सो लूणु एक्स्ट्रा विधो ऐं हुनखे सुठे सां मिलाए करे हाणे असां हिनखे सर्व कंदासीं। ॾिसो ॾिसण में ई भाॼी जेका केॾी सुहिणी थी लॻे ऐं ॾाढो हिन में सवादु जेको आहे न प्यारो ईंदो आहे। छो जो त हीअ ॾाढी पौष्टिक बि आहे, ॾाढी हेल्दी बि आहे। त असां सभिनीनि खे ट्राए करणु खपे कि भई हफ़्ते में 1 दफ़ो त फूल पताशनि जी भाॼी ज़रूरु ठाहिणु खपे। त फ्रेंड्स कीअं लॻेव तव्हांखे मुंहिंजी इहा रेसिपी ॿुधाइजो ऐं ज़रूरु 1 दफ़ो इहा रेसिपी घर में ठाहिजो ऐं ॿुधाइजो कि कीअं लॻो तव्हांखे इहा फूल पताशा ऐं पटाटनि जी भाॼी। त आशा थी कयां तव्हांखे मुंहिंजी इहा रेसिपी ॾाढी पसंदि ईंदी ऐं मुंहिंजे चैनल खे जेको आहे तव्हां ज़रूर सां सब्सक्राइब कजो ऐं हिन भाॼी खे सर्व करण खां पोइ जेको मां 1 चुटकी गरम मसालो ऐं थोरा सा सावा धाणा विझी हिनखे सर्व कयो। त खाओ तव्हां हिनखे पंहिंजे फेवरेट चांवरनि जे डोडे सां या जूअर जे डोडे सां या फिर फुल्के सां, पुड़ी सां, चांवरनि सां, सभिनीनि सां गॾु जेको आहे न हिन भाॼीअ जो कॉम्बिनेशन ॾाढो ई सुठो लॻंदो आहे। आशा थी कयां तव्हां सभिनीनि खे मुंहिंजी इहा अॼु जी रेसिपी पसंदि आई हूंदी ऐं तव्हां सभई हिन रेसिपी खे ज़रूरु ट्राए कजो। ऐं जे अगरि तव्हां मुंहिंजे चैनल ते पहली बार आया आहियो त प्लीज़ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो, वीडियो खे लाइक कजो ऐं तव्हांजे फ्रेंड्स ऐं फैमिली ऐं रिश्तेदारनि सां शेयर कजो। त मिलूं था हिकु नई रेसिपी सां, तेसिताईं जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।